नाज़रीन, ॾेई शहर ऐं ग़ुलाम शाह मोरी में बि करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जे लाइ मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया। महबूब खोसे जी रिपोर्ट। ॾई भरिसां ग़ुलाम शाह मोरी ते हिते हर साल जियां 9 मुहर्रम जे हवाले सां शहदाए करबला जी याद में अज़ादारी जो प्रोग्राम कयो वेंदो आहे। हिते मुख़्तलिफ़ शहरनि ॾई, बुढो कमराणी, ग़ुलाम शाह समेत पसगीरदाई जी इमाम बारगाहनि खां जुलूस ऐं अज़ादार वॾे अंग में शरीक थींदा आहिनि। अचो त उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं, हिननि जो छा चवणु आहे। आज़ादारी प्रोग्राम सुकून सां थींदी हर साल जीअं इहा आज़ादारी असांजे वॾनि खां अचे बि ऐं ता क़यामत ताईं जारी रहंदी। इमाम हुसैन मोहब्बत ऐं इंसानियत जो जेको दर्स आहिनि उन दर्स खे वधाईंदा अचो, ॾींहं ॾींहुं उहो वधंदो अचे। अलहमदुलिल्लाह तमामु बहितरीनु जुलूस आहे। हिते जी इंतज़ामिया जेका आहे, पुलिस इंतज़ामिया ज़िले बदीन जी आहे, तमामु बहितरीनु तावन करे रही आहे। असांजे ॾाढे जो शहर आहे ग़ुलाम शाह, उनजे करे जेको हिते जा इलाइक़े जा जेके माण्हू आहिनि उहे बि असां तावन मंझि आहिनि। असांजो हाणे जेको जुलूस जॾहिं बाज़ार में शुरू थियो आहे त असांखे इंतज़ामिया जे तरफ़ां बिल्कुलु पुरअमन तरीक़े सां आहे, हिमायत आहे। बाज़ार जी सफ़ाई ऐं इन जी असांखे शिकायत आहे। सिक्योरिटी तव्हां ॾिसो पिया, टाइट लॻी पई आहे, पुरअमन माहौल आहे। ॾेईअ खां हे निकिरंदी आहे हर नाई मुहर्रम ते रैली निकिरंदी आहे आज़ादारनि जी, जेका ॾेई खां खॾारो शहर खां थींदी अचे, ग़ुलाम शाह ईंदी आहे। हिते ग़ुलाम शाह में आज़ादारी थिए पई, आज़ादारी खां पोइ अॻियां मजलिस थींदी, मजलिस खां पोइ वापसि वरी सेम रूट सां वापसि ॾेई में हली ख़तमु थींदी। ऐं असांजा सिक्योरिटी प्रूफ DSP साहिबु असां हिते मौजूदु आहियूं। ॿिया नफ़री बि लॻी पई आहे, सफिशिएंट नफ़री आहे SSP साहिब जे हुकुम मुताबिक़। इंशाअल्लाह अमन अमान थींदो, ख़ैर ख़ैर सां असां पंहिंजे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदा। हिननि जो वधीक चवणु आहे त असां हर साल जियां 9 मुहर्रम ते ही प्रोग्राम मुनक़िद कंदा आहियूं ऐं करबला जे शहीदनि खे आज़ादारी ऐं ज़ंजीर सानी करे भेटा पेश कंदा आहियूं। ॿिए पासे यूनियन काउंसिल जे सिक्योरिटी जे तरफ़ां सफ़ाई सुथराई जो को बि बंदोबस्तु न हुअण करे आज़ादारनि खे वॾी मुश्किल पेश आई आहे। आज़ादारनि तरफ़ां सिक्योरिटी बाबति ॿिनि हदनि सां लाॻापियल ऑफिसरनि जलसे खे सख़्तु सिक्योरिटी फराहम कई ऐं SHO बशीर अहमद चांडियो हर मुमकिन फ़र्ज़ सरअंजाम ॾियण जी यकीन दहानी कराई आहे। कैमरामैन टीम सां गॾु महबूब अली खोसो, आवाज़ TV ॾई।